मुश्ताक सरकी जर्नलिस्ट आहे, एक्टिविस्ट आहे, माफ़िया आहे, माना ब्लैकमेलर आहे, भत्ताखोर आहे, स्मगलर आहे, या सिंध जो हॾ ॾुखी आहे, या मतिलबु आहे छा? हिकिड़े खे जुमिले में मूंखे ॿुधायो मुश्ताक सरकी आहे छा? ज़ोएब, इहो सवाल सिर्फ़ु तव्हां नथा कयो, सभिनी कयो। सिंध पुछे पई, पॉडकास्टर्स बि पुछनि पिया, ख़ुदि हर को माण्हू पुछे पियो। जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ई कैच लाइन्स ॾिनियूं त जंहिंसां जंहिं रीति मां हलियो आहियां उहो ई फीडबैक ॾिए थो, उहो स्केच ड्रा थो करे जंहिंजो तजुर्बो कया मूंसां। हाणे मां माफ़िया जे लाइ अल ऐलान माफ़िया आहियां, मां डंके जी चोट ते चवंदो आहियां, जेको गुंडो आहे असां हुन ॾहूण ते वधीक गुंडा आहियूं, जेको अशराफ़ी आहे असां हुन सां इंतिहाई शराफ़त सां पेश ईंदा आहियूं, जेको असांखे छेड़ींदो आहे असां हुनजी छेड़खानी जी आदत ई सफ़ा एलिमिनेट करे छॾींदा आहियूं, जेको मज़लूम आहे असां हुन सां गॾु बीह करे उन ज़ालिमनि सां मुआदो अटकाईंदा आहियूं जेके हिन मुआशिरे में नासूर बणियल आहिनि। जेके करप्ट एलिमेंट्स आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो वॾी मेजॉरिटी उन्हनि ॾे टिल्ट हूंदी आहे, उन लचक रखंदी आहे, ख़ुशामद कंदी आहे। मां चवां थो ज़ोएब ज़रदारी खे हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद में बि चैलेंज कयो, तव्हां मुंहिंजे घर ते आया उते बि चैलेंज कयो, अॼु ॿीहर 6-7 साल खां पोइ वरी चैलेंज थो कयां। ऐं तव्हांखे यादि हूंदो मां तव्हांखे चयो हुयो त वञो तव्हां का शइ खणी अचो मुंहिंजी, मूंखे बीहारियो उते नंगो कयो सरियाम। अॼु मां ॿीहर थो चवां त कॾहिं तव्हां मूंखे सेक्रेटरी में ॾिठो, कॾहिं मिनिस्टर वटि, कॾहिं के सेक्रेटरी वटि। हा, मुंहिंजी पुलिस सां यारी आहे, उहा बि ज़ाती इन जे लाइ छो मां क्राइम रिपोर्ट रहियो आहियां। डॉन जो फ़ोन कमु कंदो आहे न, डॉन छो हुजां? तव्हां चयो न मां सियासतदान आहियां, न मुंहिंजी का पार्टी आहे, न मां को चेयरमैन आहे, न मां को सदर आहे, मां कॉमनर आहियां, आम शहरी आहियां सिंध जो। हिकिड़ो माण्हू जो जथो त तव्हां सां गॾु आहे। जथो छो गॾु आहे? ॾिसो तव्हां सां छो न गॾु आहे, ॿिए कंहिंसां छो न गॾु आहे? कादिर मक्सी छो हिते अञा ताईं एॾी कामयाबी हासिलु नाहे करे सघियो कराची में? अयाज़ पली जो सुठो मोटिवेशनल स्पीकर ज़रूरु आहे, पर ग्राउंड ते स्ट्रीट पावर नथो रखे कराची में। हिते पीपुल्स पार्टी खे छॾे माण्हू तव्हांजे बकौल वॾो इन्फ्लक्स मूंखे फॉलो थो करे, त माना देयर माइट बी अ समथिंग स्पेशल एंड एक्सक्लूसिव। उहा कहिड़ी हूंदी? तव्हां राति जो 3 बजे फ़ोन था कयो त मूंखे थाणे ते बेगुनाह ॿधियो अथऊं, स्नैप चेकिंग था वठी थाणे ते बंदि कयो अथऊं, मुंहिंजे पोड़े पीउ खां ₹1,00,000 ब्राइब था घुरनि, त तव्हां वटि छा को सईद गनी फ़ोन खणंदो राति जो, को तव्हांजो IG सिंधी आहे ओडो साहब उहो खणंदो फ़ोन, नासिर शाह साहब खणंदो, या PP जो को अॻवान खणंदो? चलो उन्हनि खे छॾो। को अहिड़ो क़ौम परस्त आहे जंहिंजो तव्हां वटि मर्कज़ हुजे कराची में ऐं 24 कलाक पब्लिक सर्विस में हुजे? ज़ाहिर आहे जॾहिं इहो वैक्यूम हूंदो त अवाम जी सिंध जी केॾी न बदकिस्मती आहे। मां जहिड़े आम माण्हू खे जंहिंखे तव्हां 100 लक़ब ॾिना उनखे बि पंहिंजो मसीह लीडर करे ट्रीट था कनि। इहो तॾहिं इहो वैक्यूम मां फिल थो कयां, चाहियां नथो। जंहिं उरूज ते मां आहियां, जेको स्ट्रीट पावर मां वटि आहे, जेका विज़डम मूं वटि आहे, जेको नज़रियो मां वटि आहे इंडिविजुअली, माण्हुनि त मूंखां अलाए घणो 100 सैकड़ो घटि स्ट्रीट पावर हूंदे बि झंडा बि आणे छॾिया, पार्टियुनि जा नाला बि रखी छॾिया, हिकिड़ो दुकान खोले उते मर्कज़ बि क़ाइमु करे छॾिया। मां नथो करे सघां छो जो मूंखे इहा मुनाफ़क़त करणी न। तव्हां हाणे उन्हनि खां एतिरो अॻिते निकिरी विया जो हाणे तव्हां दुकान हाणे त तव्हां प्लाज़ा तव्हांजो खुलणु खपे। छो नथो खोलिया? माना ॾिसो ख़ुदा खे हाज़िर न ॼाणे थो, मुंहिंजा जेके तल्ख़ तजुर्बा रहिया आहिनि उन क्वार्टर्स जा, पुलिस जा या पॉलिटिकल कॉरिडोर्स जा, को बि अहिड़ो न आहे सियासतदान सिंध में, मां सॼे पाकिस्तान जी दावा नथो कयां, बशमूल तव्हांजा मज़हबी अॻवान, बशमूल क़ौम परस्त कारकुन, चैलेंज थो कयां साम्हूं विहार हिते ॿी कुर्सी हणी, सभिनी खे दाइरो ॾिनल आहे। हिन में तव्हां पंहिंजे नज़रिए ते कमु कयो, हिन दायरे में रही करे जदोजहद जेको स्क्रिप्टेड आहे। ॾिसो मुंहिंजो नज़रिया वेलफेयर, वर्क फॉर द लेस फॉर्चुनेट, जेको पीढ़ियल तबिको आहे सोसाइटी, ॾिसो हर माण्हू जे लाइ, सिर्फ़ु एथनिक प्रोफाइलिंग मुंहिंजी हर बार ठाहे पई वञे त बसि मेजॉरिटी उन में आयो, पाण ॻाल्हायूं था आयो, तव्हांजे तरफ़ां बि काफ़ी शयुनि जा अहिड़ा इशारा कुझु छो न हुजनि, छो मां हिते अचां थो तव्हांखे मां चैलेंज थो कयां, प्रेस क्लब में कहिड़ी बॉडी वेठी आहे 9-10 साल खां, जमायती न आहिनि? तव्हां मेयर जी इलेक्शन थिए पई, मां त हिते फ़ोटू रखियो, मां चैलेंज कंदुसि जॾहिं वक़्तु ईंदो न, मां त पोस्टूं रखियूं तव्हांजे प्रेस क्लब जे सदर जूं, तव्हांजे प्रेस क्लब जे सेक्रेटरी जूं, तव्हांजे प्रेस क्लब जी बॉडी जूं, तव्हांजे नाम नियाद ब्यूरो चीफ जूं, तव्हांजे नाम नियाद मेन स्ट्रीम मीडिया जे रिपोर्टर जूं। कीअं हाफ़िज़ नईम खे पंहिंजो पीउ करे कंपेन ड्राइव कनि पिया सोशल मीडिया ते? पोइ जेकॾहिं मुश्ताक सरकी या ज़ोएब ज़रदारी कंहिं ग़रीब जी सिंध जी मदद थो करे, पोइ असां आहियूं लसानियत वारा, असां आहियूं नसल परस्त। तव्हां त सिधा कंपेन ड्राइव कया आहिनि, पोइ बि तव्हां 100 काल जर्नलिस्ट सॾायो था, पोइ बि तव्हां अॻवान था सॾायो। मां कॾहिं पिपुल पंहिंजो झंडो रखियो आहे?
मां कॾहिं GSN जे कुहाड़े वारो झंडो रखो प्रोमोट कयो आहे, पोइ बि असां ते इल्ज़ाम आहिनि। त इहा मुनाफ़क़त शुड बी एलिमिनेटेड इन द लाइट ऑफ एविडेंसिस। मां जंहिं मोर्चे ते जंहिं फोरम ते जॾहिं चाहियां मां जंहिंखे नंगो करे सघां थो, मां हर सबूत मौजूदु आहे, पर लेट द टाइम इहा ब्लैकमेलिंग आहे न।